नाज़रीन, अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त तालीम खाते जे सेक्रेटरी अकबर लगारी एतिराफ़ कंदे चयो आहे त फंड न मिलण करे दर्सी किताब न ॾेई सघिया आहियूं। सियासी मुदाख़लत ऐं सिफ़ारिशी कल्चर सबब तालीम खाते जो हशर ख़राब आहे। हिक ख़ांगी टीवी खे इंटरव्यू ॾींदे तालीम खाते जे सेक्रेटरी अकबर लगारी चयो त जिन जी अहलियत डीओ बणजण जी नाहे उहे बि सियासी मुदाख़लत ऐं सिफ़ारिश ते डीओज़ मुक़रर थी अचनि था। उहे कम कीअं करे सघंदा? अकबर लगारी सिंध जे तालीम जी तबाही जो ज़िम्मेवार सियासी मुदाख़लत खे करार ॾींदे चयो आहे त जेसिताईं सियासी मुदाख़लत ऐं सिफ़ारिशी कल्चर ख़त्म न थींदो तेसिताईं सिंध जी तालीम बहितर न थी सघंदी। हिक सवाल जे जवाब में सेक्रेटरी अकबर लगारी जवाब ॾींदे चयो त फंड न मिलण करे दर्सी किताब शागिर्दनि खे न ॾेई सघिया आहियूं। महांगाई सबब बजट इंक्रीज़ न थी सघी, जंहिं करे वधीक किताब छपराए न सघियासीं। ॿारनि खे दर्सी किताब ॾियण में वधीक हिकु महीनो लॻी सघे थो। अफ़सोस सां चवणो थो पवे त किताब न मिलण करे ॿारनि जा 2 महीना ज़ाया थींदा। हिन एतिराफ़ कंदे चयो त सेक्रेटरी हुजण बावजूद सियासी सिफ़ारिश ते आयल 19 ग्रेड जे ऑफिसर्स खे न मां हटाए थो सघां न वरी उन्हनि खे बदली करे थो सघां, सिर्फ़ सिफ़ारिशी करे सघां थो, जेका काफ़ी भेरा कई आहे। कुझु डीओज़ मुंहिंजी सिफ़ारिश ते बदली थिया, पर सियासी मुदाख़लत सबब वरी उन्हनि खे ॿीहर साॻे ई हंधि मुक़रर कयो वियो। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त तालीम खाते जे सेक्रेटरी अकबर लगारी एतिराफ़ कंदे चयो आहे त फंड न मिलण करे दर्सी किताब न ॾेई सघिया आहियूं। सियासी मुदाख़लत ऐं सिफ़ारिशी कल्चर सबब तालीम खाते जो हशर ख़राब आहे। हिक ख़ांगी टीवी खे इंटरव्यू ॾींदे तालीम खाते जे सेक्रेटरी अकबर लगारी चयो त जिन जी अहलियत डीओ बणजण जी नाहे उहे बि सियासी मुदाख़लत ऐं सिफ़ारिश ते डीओज़ मुक़रर थी अचनि था। उहे कम कीअं करे सघंदा? अकबर लगारी सिंध जे तालीम जी तबाही जो ज़िम्मेवार सियासी मुदाख़लत खे करार ॾींदे चयो आहे त जेसिताईं सियासी मुदाख़लत ऐं सिफ़ारिश कल्चर ख़त्म न थींदो तेसिताईं सिंध जी तालीम बहितर न थी सघंदी। हिक सवाल जे जवाब में सेक्रेटरी अकबर लगारी जवाब ॾींदे चयो त फंड न मिलण करे दर्सी किताब शागिर्दनि खे न ॾेई सघिया आहियूं। महांगाई सबब बजट इंक्रीज़ न थी सघी, जंहिं करे वधीक किताब छपराए न सघियासीं। ॿारनि खे दर्सी किताब ॾियण में वधीक हिकु महीनो लॻी सघे थो। अफ़सोस सां चवणो थो पवे त किताब न मिलण करे ॿारनि जा 2 महीना ज़ाया थींदा। हिन एतिराफ़ कंदे चयो त सेक्रेटरी हुजण बावजूद सियासी सिफ़ारिश ते आयल 19 ग्रेड जे ऑफिसर्स खे न मां हटाए थो सघां न वरी उन्हनि खे बदली करे थो सघां, सिर्फ़ सिफ़ारिशी करे सघां थो, जेका काफ़ी भेरा कई आहे। कुझु डीओज़ मुंहिंजी सिफ़ारिश ते बदली थिया, पर सियासी मुदाख़लत सबब वरी उन्हनि खे ॿीहर साॻे ई हंधि मुक़रर कयो वियो।